टैंकर माफ़िया ॿीहर सरगर्म थी वई। गुलशन हदीद मरीज़ जे इलाइक़े सूमार चौकियो ॻोठ में सभनि जे तइदाद में वाटर बोट जो पाणी चोरी थी रहियो आहे, जंहिंजी सरबराही यूसी चेयरमैन अब्दुल सत्तार जोखियो करे रहियो आहे। इन टैंकर माफ़िया फी टैंकर 3200 रुपया पाणी विकिरो करे रहिया आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त असीं पाणीअ खां तरसी रहिया आहियूं, लेकिन असांखे पाणी ॾिनो नथो वञे। लेकिन टैंकर माफ़िया सभनि जे तइदाद में टैंकर भरे पाणी विकिरो करे रहिया आहिनि। ॻोठाणनि चिता ॾिनो आहे जेकॾहिं वाटर बोट एक्शन न खयों त पोइ असीं एहतिजाज ते मजबूर थी पवंदासीं ऐं रोडनि ते निकिरी ईंदासीं। हिननि डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन अब्दुल्ला इमराद खे अपील कई आहे त असां ॻोठाणनि खे पाणी ॾिनो वञे ऐं टैंकर माफ़िया खे ॿुझो ॾिनो वञे। जेकॾहिं ईअं न थियो त पोइ असीं रोडनि ते निकिरी ईंदासीं।